वेलकम बैक नाज़रीन। ख़बरुनि जी शुरुआत हिन अहम ख़बर सां करे रहिया आहियूं। T20 वर्ल्ड कप जो फाइनल केरु खेॾंदो, पाकिस्तान या न्यूज़ीलैंड? फ़ैसिलो कुझु देर में थींदो। सिडनी जे मैदान ते खेॾी वेंदड़ मैच में न्यूज़ीलैंड जो पाकिस्तान खे 153 रन्सुनि जो टारगेट। जी नाज़रीन, डेरल मिचेल 53 रन्सुनि ऐं कप्तान केन विलियमसन 45 रन्सुनि जी शानदार इनिंग्स खेॾी। शाहीन शाह अफ़रीदी 2 विकेटूं वरितियूं। मोहम्मद नवाज़ हिकु रांदीगर आउट कयो। नाज़रीन, अव्हांखे ब्रेकिंग न्यूज़ ॾेई रहिया आहियूं। T20 वर्ल्ड कप जो फाइनल केरु खेॾंदो, पाकिस्तान या न्यूज़ीलैंड? फ़ैसिलो कुझु देर में थींदो। सिडनी जे मैदान ते खेॾी वेंदड़ मैच में न्यूज़ीलैंड जो पाकिस्तान खे 153 रन्सुनि जो टारगेट। डेरल मिचेल 53 रन्सुनि ऐं कप्तान केन विलियमसन 45 रन्सुनि जी शानदार इनिंग्स खेॾी। नाज़रीन, हिते अवां सां ॿी अहम ख़बर शेयर कंदासीं। कराची मां हेल्थ रिस्क अलाउंस बहाल करण लाइ ग्रैंड हेल्थ अलायंस जे सॾ ते एहतजाज जो सिलसिलो जारी आहे। ग्रैंड हेल्थ अलायंस पारां मुतालबनि जी मञता लाइ कराची में सिंध सेक्रेटरीट ॿाहिरां ॿिए ॾींहुं बि एहतजाजी धरणो जारी आहे। जेसीं ताईं मुतालबा तस्लीम न थींदा, एहतजाजी धरणो जारी रहंदो। ग्रैंड हेल्थ अलायंस ऐलान कयो आहे त जेसीं ताईं जाइज़ मुतालबा तस्लीम न थींदा, एहतजाजी धरणो जारी रखियो वेंदो। अहम ख़बर खां अव्हांखे आगाह करे रहिया आहियूं। हेल्थ रिस्क अलाउंस बहाल करण लाइ ग्रैंड हेल्थ अलायंस जे सॾ ते एहतजाज जो सिलसिलो जारी आहे। ग्रैंड हेल्थ अलायंस पारां मुतालबनि जी मञता लाइ कराची में सिंध सेक्रेटरीट ॿाहिरां ॿिए ॾींहुं बि एहतजाजी धरणो जारी आहे। ग्रैंड हेल्थ अलायंस अॻुवाणनि जो चवणु आहे त जेसीं ताईं मुतालबा तस्लीम न थींदा, एहतजाजी धरणो जारी रहंदो। नाज़रीन, अव्हांखे ब्रेकिंग न्यूज़ ॾेई रहिया आहियूं। कराची मां हेल्थ रिस्क अलाउंस बहाल करण लाइ ग्रैंड हेल्थ अलायंस जे सॾ ते एहतजाज जो सिलसिलो जारी। ग्रैंड हेल्थ अलायंस पारां मुतालबनि जी मञता लाइ कराची में सिंध सेक्रेटरीट ॿाहिरियां ॿिए ॾींहुं बि एहतजाजी धरणो जारी। उन हवाले सां वधीक तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर राजा असगर सूमरो खां। जी राजा, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि? अॼु बिल्कुलु ॿियो ॾींहुं बि सिहत खाते जे मुलाज़िमनि जो एहतजाज जारी आहे। सिंध सेक्रेटरीट जे पुठियां वारे गेट वटि टेंट तरपाला विछाए करे मर्द तौरु औरतूं जेको एहतजाज करे रहियूं आहिनि। सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि खां सिहत खाते जा मुलाज़िम जेके आहिनि मुतालबनि जी मञता लाइ हिते आयल आहिनि। अॼु ॿियो ॾींहुं हिननि खे एहतजाज जो आहे। संदन थोरी देरि पहिरियां असांजी हिननि सां ॻाल्हि थी। हिननि जो चवणु हुयो त कोरोना रिस्क अलाउंस समेत जेके सख़्तु मुतालबा आहिनि उहे हिननि जा जेको आहे त पूरा कया वञनि, तॾहिं उहे एहतजाज ख़त्मु कंदा। मां अव्हांखे अहम ॼाणकारी ॾींदो त गुज़िरियल राति सरकारी हुकूमती कमेटी जेकी आहे उहा हिननि वटि ॻाल्हियुनि लाइ पहुती, पर ॻाल्हियूं जेको आहे त नाकाम थी वियूं। हिन वक़्त ताईं जेको आहे हिननि जो एहतजाज जारी आहे। जी ठीकु आहे राजा असगर, वॾी महिरबानी अव्हांजी अपडेट करण लाइ।